अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही असांजो शाइनिंग स्टार नौजवान वारिस भुट्टो जेको हिन वक़्तु जेको आहे उहो लीडर मां फ़क़ीर बणिजी वियो आहे। भाऊ कीअं हे जेके हथ त ॾेखारे कड़ा कोलांबा हे ताईं वॾा वार हे जेको आहे हुलियो ई नौजवान जो हुलियो ई बिगड़ी वियो आहे। छाजे लाइ भाऊ, छा मसइलो थियो आहे? हा मसलो जड़ो ना है भाई। हाणे कहिड़ा कम करे थो पियो? मालो वापार। हा सब का पकड़ा खपाया मालो वापार करना है। हा, कहिड़े माल जो वापार? कंहिंसां गॾु थो वापार करे? छोकरो मदद जे गोठा असा गोठा वा साबिर भुट्टो बिया और ओस्मान काके भुट्टो बिया। हा, आतम के बिया। हे जेको आहे तो कड़ा कोलांबा हे छाजा आहिनि? ये मेरे ई हा ये मेरे हा, इहे मिड़ई बि मतिलबु कंहिं पराया थी, पाण शौक़ु सेवण ते पाता थी। ये के करायो। हा ये मेरे के करायो बाकी पान शौकन पता। कंहिं इश्क में पाता थी, कंहिं आशिक पराया थी, कंहिं माशूक पराया थी। उहो छा मसइलो आहे? इहो फ़लसफ़ो हिन जो ॿुधायो मूंखे। हा हा, वजह कुझु बि न आहे। वजह वो जे को निशनो ने खबर। अच्छा, ऐं उन खां पोइ हाणे कुझु भला को शादी वादीअ जो को इंतज़ाम, को फ़लसफ़ो? शादी न कई थी भला? सूफ़नि सां मिलण जो वॾो शौक़ु हुयो ई उहो जेको कुझु टाइम पहिरियां माना वॾा वस करे पियो आयो हुई, इंटरव्यू बि ॾिनो हुई त उहा मूंखे सूफ़नि सां मिलणो आहे। पोइ उन सां मुलाक़ात थी? हा, किथे थी? थर्डीअ में को मुलाक़ात थी? छा पाण में ख़्यालनि जी ॾे वठि कयव? मिलिया हिक ॿिए सां गानो वानो चई चवंदा तुंहिंजे लाइ। हा, चयो ऐं शाइरी तुंहिंजी ॾींदुमि। शाइरी ॾींदो? हलो, शाइरी ॿुधाए सही तुंहिंजी। चई ठाहींदुमि मां तुंहिंजी लाइ जेका ॿुधिजांइ, वरी यको त न थियो रात। मक़सदु इहो आहे त तव्हां खां कुझु ॻाल्हि ॿोल जो थी त लाज़िमन माना हुन तो को टेस्ट त वरिती हूंदी न? त भाउ शाइरी मूंखे तूं ॿुधाए त कहिड़ी शाइरी आहे तुंहिंजी? कंहिंजे लाइ चयो मां त। हा, उहा शाइरी भला हलो, तूं कहिड़ी शाइरी चाहे थो त तुंहिंजी अचणु घुरिजे, उहा ॿुधाए थोरो। गानो चयो मां उहो छा आहे मोकिली मिड़ई। हा, उहो ॿुधाए न कहिड़ो गानो हिकिड़ो चई ॿुधाए। मुंहिंजो क़दुरु कयो थी टके जो खणी इहा सूंह अथई अचणी वञणी हो पाए रोज़ अच्छा कपिड़ा सुपिरी पाए रोज़ अच्छा कपिड़ा सुपिरी कंहिंखे भला सारी दे हाणे त धिका दे तो दिलि भर ओ मरी विस त पछताई दे रोई राज पोरो वारी दे ओ हथ हण जे मथे में मिटी विझंदे ओ हथ हण जे मथे में मिटी विझंदे। इहो असली मास्टर मंज़ूर जो गानो आहे। अच्छा, त माना शौक़ु इन सुफ़न खे चवरायां त इहो ठाहे। भला जेको आहे तो वारिस साहब, तव्हां पहिरियां शुरूआत में हिकिड़ो नालो कमायो, सोशल मीडिया स्टार बणिजी वियो, सोशल मीडिया ते वॾो हिकिड़ो तव्हांजो नालो हलियो, मुख़्तलिफ़ माण्हुनि तव्हां सां राब्ता कया, त पोइ आख़िर तव्हांखे उहा ज़िंदगी माना मज़ो न ॾिनो या त वरी साॻियो ई माना माल ॾिसो न? पर मसइलो इहो आहे त हिकिड़ो असरु माना जेको आहे हुनजो माहौल जो बि त थिए थो न। हाणे जेको आहे होटलनि जी मानी थो खाए तमामु घणी, माना घर जी नथो खाए। कॾहिं मुर्गियुनि था खाऊं, कॾहिं टिका था खाऊं, कॾहिं छा कॾहिं छा। अच्छा, कॾहिं हीअं थी आहियूं। हा बिल्कुलु ताक़त वारा आहे। पर अञा जीअं सिंधीअ में चवंदा आहियूं न भाऊ, त न अञा फाटो न फुटो। अॻे ई माना जो हिन जी बॉडी जेका आहे उहा बिगड़ी वञे त इहा बि त हिकिड़ी तशवीशनाक अमल आहे न। कहिड़ो बाबा थलो थी गया। हा ॾिस, स्मार्ट आहे बाथलो एतिरो काथे आहे, लटा थोड़ा अंदरि माना को स्वेटर बूटर पाता थी या छा? गंजी पाती आहे। अदा हे त हल ठीकु आहे। जेके
नाज़रीन माना आहिनि जेके तोखे ॾिसंदा आहिनि सदाईं, उहे हाणे माना ॾिसंदा त उहे फ़ैसिलो कंदा त वाक़ई हिन माच खाधी आहे या न। इन जवाब जो इंतज़ारु रहंदो। ठीकु आहे। लोग का क्या लटा थोड़ा पता है। अच्छा हाँ। ठीक। 7 बजे की हट